दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। 12 रबीउल अव्वल जे भलारे ॾिहाड़े ते दादू शहर में शहबाज ग्रुप पारां हर साल जीअं हिन साल बि अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर सिंध पाकिस्तान जे सरवाण साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी काज़मी जी सदारत में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश जज़्बे इश्क अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें 59 करोड़ 52 लख दुरूद पाक 52 ख़तमुल क़ुरान ऐं 109 दलाइल ख़ैरात जो तोहफ़ो बारगाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पेश कयो वियो। हिन प्रोग्राम जी कंपेयरिंग मंज़ूर सिताई कई जॾहिं त आचियाणी जी तक़रीब शहबाज ग्रुप जे सरवाण साईं शफ़ी मोहम्मद सोलंकी कई ऐं दुरूद पाक जे अनाउंसमेंट साईं रहमतुल्लाह भुरगड़ी कई ऐं दादू शहर जे मशहूर नात ख़्वाननि तारिक चारण कलंदरी, शानवाज़ तहीम कलंदरी ऐं इमाम गुलाम नबी कलंदरी नातूं ऐं मनक़बतूं ॿुधाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। हिन प्रोग्राम में शहबाज ग्रुप जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे वर्कर दोस्तनि में गरोड़ी ग्रुप जे सरवाण साईं मोहम्मद इब्राहिम हाली पोटो, अब्दुल्ला शाह गाज़ी ग्रुप जे सरवाण नवीद कुरैशी, साईं मोहम्मद अली मेमण ऐं ॿियनि महिमाननि जे हथां इनामात विरहाया विया। हिन प्रोग्राम समेत सॼे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी कलंदरी अॻवाननि दुरूद पाक पढ़ंदड़ दोस्तनि या आशिकाने रसूल भरपूर शिरकत कई।